हज़रत अबू दरदा साहब साहिब रिवायत थो करे त मुंहिंजे हुज़ूर से फरमायो इन अल्लाह यक़ूल अन अल्लाह ला इलाहा इल्ला अन मां अल्लाह आहियां मूंखां सवाइ बि बादशाह कोन्हे अन मालिकुल मुलूक मां दुनिया जे बादशाह जो मालिक व अन मलकुल मुलूक मां सभिनी दुनिया जे बादशाहनि जो मालिक सभिनी दुनिया जे बादशाहनि जो बादशाह। अल्लाह शहनशाह आहे, शहनशाह जो लक़ब ॿिए खे न चइजो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अखनल अस्मा आहे, बुछड़े में बुछड़ो नालो आहे ऐं युसम्मा रजुल शहनशाह। फरमायो मलिकुल मुलूक, फरमायो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे मलिकुल मुलूक शहनशाह करे चइजे, बदतरीन नालो आहे जो कंहिंखे शहनशाह चइजे। शहनशाह हिकिड़ो अल्लाह आहे। फरमायो इहो बि सही फरमायो। इन इबाद जेके बि बाना आहिनि इज़ा अताउनी अवल त क़ुलूब मुलूकहिम अलैहिम, माना जेकॾहिं सभु फर्मा बरदार थी वञनि, नबी साईं फरमायो त अलाह त फरमाए माना जेकॾहिं सभु फर्मा बरदार थी वञनि त बादशाहनि, कामोरनि, अमीरनि, वॾेरनि, ताक़त वारनि जो सभु दिलियूं मरोड़े इन क़ौम सां ॻंढे छॾींदुसि ऐं रहमत ऐं बाझ उन्हनि जे दिलनि में अची वेंदी। हाकिम वटि वेंदो, नरम लहंदो, अमीर वटि वेंदो, शफ़क़त ॾिसंदो, ऐं जेकॾहिं के ॾाढे मुड़ुस वटि वेंदो त उनजे दिलि में मोहबत ॾिसंदो, छो त निमाज़ी आहे। अलाह फरमाए थो त निमाज़ पढ़ो, इन निमाज़ पढ़ण जे करे ऐं अलाह जे रसूल जे फर्मा बरदारी जे करे बादशाहनि जूं दिलियूं नरम थी वेंदियूं, अमीरनि जूं दिलियूं ठही वेंदियूं। जेके वॾा माण्हू आहिनि ऐं ताक़त वारा दुनिया जे अंदरि आहिनि उहे सभई शफ़क़त ऐं बाझ वारा थी पवंदा, छो त अलाह इन बाननि ते बाझ वारो आहे, पोइ ॿियनि जे दिलनि में उहो बाझ थो विझे। फरमायो त जेके ॿारहं मुंहिंजी बेफ़रमानी कंदा ऐं अलाह जे रसूल जी बेफ़रमानी कंदा, हवल त क़ुलूबहुम बिसख़ातत व नक़मत, उनजे मथां दिलियूं फेराए उन्हनि जे मथां कावड़ आणींदुसि, गुस्सो आणींदुसि ऐं इंतकाम आणींदुसि, पोइ हो उन्हनि खे गिहलींदा। साम्हूं पोइ उन्हनि खे छिकींदा सूअल अज़ाब, बुरे अज़ाब में। हाकिम हूंदा क़ौम खे अज़ाब ॾींदा, वॾेरा हूंदा क़ौम खे बेगिरियूं हणंदा, तंगियूं कंदा, ऐं क़ौम जा सरकश माण्हू हूंदा हुन ते फुरियूं चोरियूं कंदा। इहो हिन करे जो इन्हनि शख़्सनि अलाह जी बेफ़रमानी कई आहे, उन अलाह जी बेफ़रमानीअ करे उन्हनि जूं दिलियूं सख़्तु थी वियूं। जॾहिं दिलियूं सख़्तु थियूं त हुननि खे छिके अज़ाब में हणंदा। बसि ईअं थी पवंदो। फला तुशगिलू अनफुसकुम, पोइ तव्हां वेठा पिटींदव खोईंदव। अलाह हिन खे मार, अलाह हिन खे तिबाह कर, अलाह हिन खे ख़राब कर, अलाह हिन जो खानो ख़राब कर, अलाह ज़ालिम आहे। तव्हां वेठा नबी साईं फरमाइनि था त पोइ पिट खोह शुरू कंदव। ग़लति ग़लति ग़लति, इहो तरीक़ो न आहे। माण्हूअ खे बाझ में आणण जो, नरमी में आणण जो इहो तरीक़ो कोन्हे। पर तव्हां फलाकिन अशगिलू अनफसकुम बिज़िक्र, तव्हां पंहिंजे नफ़्सनि खे, पंहिंजे वजूद खे अलाह जे ज़िक्र ऐं निमाज़ ऐं क़ुर जे मुतवजो करियो त अलाह ताला हुन जे दिलनि खे मोड़े तव्हांजे फर्मा बरदारी में आणे। इहो तरीक़ो न आहे जो कंहिंखे गारियूं ॾियो, कंहिंखे बुछड़ो चओ, कंहिंखे कीअं करियो। हा, बाक़ी हीअ ॻाल्हि आहे ला युहिब्बुल्लाह जार बिस्सूइ इल्ला मन ज़ुलिम, मज़लूम माण्हू हिकिड़ो आहे जेके ॻाल्हि थो करे सही मां फलाणे ज़ुल्म कयो आहे, ईअं थी सघे थो। पर उन ज़ुल्म जे दफ़े करण जो तरीक़ो इहो ई आहे त अलाह जे पासे ॾे झुके त अलाह हुनजे दिलि खे झुकाए। हज़रत अबू मूसा अशअरी थो चए हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह ला युमलि ज़ालिम हत्ता इज़ा अख़ज़हु लम युफ़्लितहु, तव्हांजे मथां हुकूमत ज़ालिम आहे, तव्हांजे मथां क़ौम कामरो ज़ालिम आहे, तव्हांजे मथां वॾेरो ज़ालिम आहे। उनजे करे ज़ालिम आहे जो तव्हां अलाह खां फिरी विया आहियो, तव्हां निमाज़ फिटी कई आहे, नेकी फिटी कई आहे। ख़ुदा ॾे झुको त इन्हनि जूं दिलियूं तव्हां ॾे झुकाए, पिटे खोहे पाण खे ज़लील करे फ़ाइदो हासिल न कंदव। अलाह जो ज़िक्र करियो, अलाह जो नालो वठो, क़ुर पढ़ो त अलाह ताला इन्हनि सभिनी जे दिलनि खे तव्हां सां मेड़े ऐं मिलाए।